सैयदना सईद बिन यजीद रज़ियल्लाहु ताला फरमाया अन्न रजुलन क़ाल लिन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औसनी, एकड़े माण्हू अची करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे काई नसीहत कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऊसीका अन तस्तहयी मिन अल्लाह कमा तस्तहयी मिन सालिहि कौमिक। ए मुझा सहाबी, ए मुझा साथी, मां तव्हां के इहा नसीहत तो कया अल्लाह का ये हया कंदा कयो जीअं पंहिंजी क़ौम जे वॾे खां हया कंदा आहियो। क़ाल अल्लाहु तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फजाअत इहदाहुमा तमशी अला इस्तिहया वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा अन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अल ईमानु बिदअुन व सबऊन शुअबतन अफ़ज़लुहा क़ौलु ला इलाहा इल्लल्लाह व इमाततुल अज़ा अनित तरीक़ वल हयाउ शुअबतुन मिनल ईमान। रवाहु मुस्लिम फी सहीह। इस्लाम के अंदर कुरान मजीद में या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमानन में असांखे बिन किस्मन जूं सिफ़तूं मिलनि थियूं। हिकिड़ियूं सिफ़तूं आहिनि सिफ़ात मुस्तहिक़ा, जिन सिफ़तुनि खे अल्लाह भी पसंद तो फरमाए, जिन सिफ़तुनि खे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी पसंद तो फरमाए। ॿियूं सिफ़तूं आहिनि सिफ़ात मज़मूमा, जिन सिफ़तुनि खे न अल्लाह तो पसंद फरमाए, जिन सिफ़तुनि खे न अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंद तो फरमाए। असांजे लाइ छा हुकुम आहे जो असांखे सिफ़ात मुस्तहिक़ा के अपनाइणो आहे। जिन सिफ़तुनि खे अल्लाह भी पसंद करे, अल्लाह जो रसूल भी पसंद करे। सिफ़ात मज़मूमा का पाण के बचाइणो आहे, जिन सिफ़तुनि खे अल्लाह भी ना पसंद करे, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी ना पसंद करे। इन्हीं सिफ़तुनि मजा हिकड़ी सिफ़त आहे हयादारी वाली, हया, जेका अफ़सोस सां असांजे मुआशरे मां निकिरी चुको आहे, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे। असांजो मुआशरो बेहयाई की तरफ ॾींहों ॾींहुं वधे पियो। कोई भी जेकॾहिं हया तो करे तो उनखे चऊं था ही लज तो करे, ही मुआशरे में अॻिते वधी न सघंदो, ही तरक़ी याफ़्ता नाहे, ही मॉडर्न ज़हन जो नाहे। हया वारे के असां खुद ज़हन ऐं इंतिहाई पोइते पयल माण्हू समझूं था। इहा असांजे मुआशरे जी हक़ीक़त आहे ऐं ॾींहों ॾींहुं इन में इज़ाफ़ो पियो थिए, घटिजे न पियो। असां ॾिसूं क़ुरान मजीद में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाननि में इन हया जी केतिरी अहमियत आहे। ऐं हया असां समझंदा आहियूं त को औरत जे लाइ मसलो आहे, त औरत खे हया करणु खपे। इस्लाम असांखे हया मर्द हुजे चाहे औरत हुजे, ॿिन्ही खे इहा सिफ़त हया अपनाइण जो हुकुम ॾिनो। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्न लिकुल्लि दीनिन खुलुक़न व खुलुक़ुल इस्लाम अल हया। फरमायो हर दीन जो जेके असां खां पहिरियां दीन गुज़रिया, यहूदियत हुजे ईसाईयत हुजे जेको भी हुजे, फरमायो हर दीन जी हिकिड़ी सुञाण हूंदी आहे। जेका उन दीन जी सुञाणप थींदी आहे त हिन दीन जी सुञाण ही आहे। फरमायो इस्लाम जी सुञाण हया खां थींदी। जंहिं मुसलमान में हया हूंदो, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उनखे सुञातो वेंदो त ही वाक़िअतन सचो ऐं पको ऐं खरो मुसलमान आहे। जंहिं मुसलमान जे अंदर हया नाहे, बेहयाई आम आहे। जंहिं औरत जे अंदर हया नाहे, बेहयाई आम आहे, सुञातो वेंदो त ही मुसलमान जी औरत नाहे। फर्क़ आहे। सैयदना इयास बिन खुर्रा
रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान फरमाइन था, सुइला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलिल हयाउ मिनद्दीन फ़क़ाल बल हुवद्दीन कुल्लु। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में सवाल कयो वियो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा हयादारी दीन जो हिस्सो आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बल हुवद्दीन कुल्लु, मुकम्मल दीनदारी हया में मौजूद आहे। जंहिं शख्स जे अंदर हयादारी ना आहे वो शख्स समझो तो दीनदार ना है, यह पहचान है। सही मुस्लिम की हदीस, अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा बयान फरमाइन था तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल ईमान बिदअु व सबऊन शुअबतन, ईमान जो 70 का वधीक शाखूं आहिनि, 70 का वधीक ईमान जो शाखूं आहिनि। फरमाया अफज़लुहा क़ौलु ला इलाहा इल्लल्लाह, उन मजा सब का बेहतरीन शाख, सब का बेहतरीन इस्लाम जो करो इहो आहे त इंसान इन गाल जी गवाही दे अल्लाह को सिवा ॿियो कोई भी माबूद फर्क ना है। व इमातुल अज़ा अन तरीक़, ऐं रस्ते तां के तकलीफ ॾींदड़ शइ खे हटाइण इहो भी ईमान जो हिस्सो आहे। फरमायो वल हयाउ शुअबतुम मिनल ईमान, ऐं हया भी ईमान जो हिकिड़ो शोबो आहे। अर्ज़ करण जो मक़सद इहो त जंहिं शख्स जे अंदर हयादारी ना आहे उहो शख्स मोमिन नथो थी सघे, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे। एक ॿी रिवायत सही मुस्लिम के अंदर ही इहो ही सहाबी अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा बयान फरमाइन था अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रा रजुलन वहुव यइदु अखाहु फिल हया फक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दअहु फइन्नल हया मिनल ईमान। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दौर में जीअं असां अॼुकल्ह चवंदा आहियूं त ही हया ॾाढो थो करे, हया छॾ, एॾी हया न कंदो कर, एॾी लॼ न कंदो कर, एॾी शर्म न कंदो कर। इहो ई वाक़ियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में पेश आयो। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त हिकु मुसलमान ॿिए मुसलमान के नसीहत तो करे, समझाए पियो त एतिरी हया छाजे करे तो करे, एतिरी हया जी ज़रूरत न आहे। फराउ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ाल दअहु फइन्नल हया मिनल ईमान। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी वरितो ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इनके इहा हया करण ॾे, छो त हया ईमान जो हिस्सो आहे। एक ॿी हदीस अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल हयाउ वल ईमान कुरिना जमिया फइज़ा रुफ़िया अहदुहुमा रुफ़िया अल आखर। फरमाया हया ऐं ईमान ॿई पाण में मिलियल आहिनि, हया ईमान ॿई पाण में मिलियल आहिनि। जेकॾहिं इंसान का हया हलियो वञे त इंसान जो ईमान अज़ खुद हलियो वेंदो आहे। ये सिफत हया अल्लाह के भी पसंद, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी पसंद। पर असांजे मुआशरे की हकीकत यह है, सही बुखारी के अंदर सैयदना अबू मसूद अल बदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान फरमाइन था तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्न मिम्मा अदरकन नास मिन कलामिन नबुव्वतिल ऊला इज़ा लम तस्तही फस्ना मा शित। फरमायो पहिरीं नबियुनि जी ॻाल्हियुनि मज़ा इहा ॻाल्हि बि असां ताईं पहुती आहे त जॾहिं तोखां हया निकिरी वञे पोइ जेको वणे वञी करे इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरफ़ खां इजाज़त न आहे त हाणे हला हया हलियो वई त हाणे वञ सभु कुझु कर। इहो दड़को आहे, तंबीह आहे। हाणे तूं बेहया थी चुको आहे, तो मां हया निकिरी चुकी आहे, हाणे तो मां असांखे ख़ैर जी उम्मीद न आहे। तंबीह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दड़को ॾिनो त जेकॾहिं हया निकिरी वञे हाणे तोसां असांजो ताल्लुक़ न आहे, हाणे वञी जेको वणे कर। सिफत अल हया सब का पहिरियों इहा सिफत आहे, मूं अर्ज़ु कयो अल्लाह रब्बुल आलमीन जी। ॿ हदीसूं, हिकिड़ी सुनन अबी दाऊद के अंदर भी मुस्नद अहमद के अंदर मौजूद। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह हय्युन सित्तीरुन युहिब्बु सित्र वल हया फइज़ा ग़सल अहदुकुम फलियस्ततिर। फरमायो तव्हां जो रब हयादार आहे, पर्दा नशीन आहे, हयादार कंहिंजी सिफत आहे रब्बुल आलमीन जी।
हयादार है, पर्दा नशीन है। फरमायो फाइज़ा गसल अहदुकुम फलियस्ततिर। हाणे तमाम मजा जॾहिं भी कोई गुस्ल करे वेंजे त हुनखे घुर्जे त फौरन हू पंहिंजो पर्दो करे। असांजे मुआशरे में इहा बि बेहयाई आहे। औरत औरत जे साम्हूं वेंदी, मर्द मर्द जे साम्हूं बेलिबास थी करे बीहंजो, साॻियो ई जिस्म आहे, साॻियो ई साम्हूं आहे। इहो बेहयाई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां के चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, हिकिड़े सहाबी अची करे सवाल कयो, असां त परे गुज़री चुका आहियूं। फरमायो अर्रजुल यकूनु खालियन। ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कॾहिं कॾहिं इंसान पंहिंजे घर में अकेलो हूंदो आहे, चापो बेलिबास थी करे सुम्ही पए, बेलिबास थी करे घुमे फिरे, पंहिंजे घर वारनि जे साम्हूं बेलिबास थी वञे, अकेलो हूंदो आहे। उन वक्त छा करे? छा बेलिबास थी सघे थो? पंहिंजी हया के लाहे सघे थो? फरमायो न, अल्लाहु अहक़्क़ु अन युस्तहया मिन्हु। अल्लाह जी ज़ात वधीक हक़ थी रखे त अल्लाह खां बि हया कयो। असां ऐं तव्हां त किथे पहुची चुका आहियूं। मर्द मर्द जे साम्हूं कपिड़ा लायूं बीठो आहे त हिकु जहिड़ा आहियूं पाण में, औरत औरत जे साम्हूं कपिड़ा लायूं बीठी आहे त हिकु जहिड़ा आहियूं पाण में। या हया अल्लाह जी सिफत है। बी हदीस अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस, फरमाया इन्ना रब्बकुम हय्युन करीमुन यस्तहयी मिन अब्दिही इज़ा रफ़ा यदैहि इलैहि अन यरुद्दहुमा सिफ़रा। फरमाया तव्हां जो रब हयादार है, करीम है, मुअज़्ज़ज़ है, इज्जत वारो है। यस्तहयी मिन अब्दिही, अल्लाह के पंहिंजे बाने का हया ईंदी आहे। कहिड़े वक़्तु? फरमाया इज़ा रफ़ा यदैहि इलैहि अन यरुद्दहुमा सिफ़रा। जॾहिं बानो पंहिंजा हथ दुआ जे लाइ अल्लाह जे साम्हूं बुलंद कंदो आहे, फरमाया इन वक़्तु अल्लाह के ये हथ खाली मोटाइण खां हया ईंदी आहे। या हया कंहिंजी सिफ़त आहे? रब्बुल आलमीन जी। रब पंहिंजे बाने का हया तो करे उन वक़्तु जॾहिं बानो पंहिंजा हथ अल्लाह जे बारगाह में दुआ जे लाइ बुलंद थो करे। या हया है कंहिंजी सिफ़त? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सैयदना अबू सईद अल खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान फरमाइनि था, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशद्द हयान मिन अल अज़राइ फी खिदरिहा। हिकिड़ी बापर्दा कमारी, कमारी है बापर्दा, बेपर्दा न, बेहया न, कमारी है बापर्दा औरत का वधीक हया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अंदर मौजूद होती। हालांकि अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी तो मर्द होया न, पर मुसलमान जी हया हिकिड़ो शेबो है, मुसलमान जी पहचान है। तो मुसलमान चाहे मर्द हुजे, मुसलमान चाहे औरत हुजे, उनके अंदर मुकम्मल तौर ते हयादारी मौजूद होती है। अय्या सिफत हुई सहाबा इकराम दी। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु मजलिस में दाखिल थिया। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशहूर हदीस छा फरमायो? फरमाया अलस्तहयी मिन रजुलिन तस्तहयी मिनहुल मलाइका। हे मुंहिंजी प्यारी घरवारी सैयदा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा, मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख्स का हया छो न कया जंहिं शख्स का अल्लाह जा फरिश्ता भी हया कबाए। या हया अल्लाह के पसंदीदा। सही बुखारी के अंदर एकड़ो काफिलो आयो अशज बिन अब्दुल कैस, उन जे अंदर एकड़ो शख्स मौजूद आहे। हाणे सब काफिले वारा पंधु करे अची करे पहुता ऐं कंहिंजी मजलिस में आया? मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में। केतिरो मुलाकात जो शौक़ हूंदो, केतिरो दीदार जी चाहत हूंदी, पर सब अची करे फौरन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मजलिस में हलिया विया। ईसा सहाबी अशद बिन अब्दुल कैस छा कयो? सब खां पहिरियों वञी करे गुस्ल कयो, गुस्ल करे पंहिंजा कपड़ा तब्दील कया, आराम सां इत्मीनान सां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में पहुता। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, या अशद बिन अब्दुल कैस इन फीका लखसलतैन युहिब्बुहुमुल्लाह अल हिल्म वल हया। ए अशद बिन अब्दुल कैस, तव्हां जे अंदर ॿ खूबियूं आहिनि जिन बिनी खूबियुनि सां अल्लाह मोहब्बत तो करे। ॿई खूबियूं अल्लाह के पसंदीदा आहिनि। पहिरीं खूबी फरमाया अल हिल्म, तव्हां जे अंदर बुर्दबारी आहे, तहम्मुल मिजाजी आहे, तकड़ न आहे।
इन सिफ़त के भी अल्लाह पसंद तो करे। फरमायो वल हया, ऐं ॿी सिफ़त तव्हां जे अंदर मुकम्मल तौर ते हयादारी मौजूद आहे। असांजे तव्हां ॾिसो, चाहे मुसलमान मर्द हुजनि चाहे मुसलमान औरतूं हुजनि, हयादारी असां खां मुकम्मल तौर ते निकिरी थी वञे। कुरान मजीद में सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो किस्सो रब्बुल आलमीन बयान फरमायो वलम्मा वरद मा मदयन वजद अलैहि उम्मतन मिनन नास यसक़ून ववजद मिन दूनिहि इम्रअतैन तज़ूदान क़ाल मा ख़तबुकुमा क़ालता ला नस्क़ी हत्ता युस्क़िया अर्रियाह व अबूना शैख़ुन कबीर। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जाते मदीन जो घाट हुयो, जाते सभई माण्हू पंहिंजे जानवरनि खे पाणी पिया पीआरनि। ॾिठऊं त सभु माण्हू पंहिंजे जानवरनि खे पाणी पीआरे रहिया आहिनि। उहे औरतूं आहिनि जेके जानवरनि खे पोइते ठली पियूं आहिनि। मूसा अलैहिस्सलाम पुछो तव्हांजो छा मसलो आहे? फरमायो क़ालता ला नस्क़ी हत्ता युस्क़िया अर्रियाह, असां ओसी ताईं पंहिंजे जानवरनि खे पाणी नायूं पीआरींदियूं जेसी ताईं सभु काफ़िले वारा हलिया न वञनि। असांजे मुआशरे में मर्द ऐं औरत जो इख्तिलाफ, जाते मर्द ताते औरतूं, कोई फर्क न है। ही मुसलमान मुआशरो है। ही मुसलमान असांजा जेके पगड़नि जी सूरत में पैदा थी चुका आहिनि, जेके चवनि था औरतुनि खे ॿाहिरि कढो, मर्द ऐं औरतुनि जो इख्तिलाफ हुजे, हर डिपार्टमेंट में हर इदारे जे अंदर औरत भी मौजूद हुजे मर्द भी मौजूद हुजे, पर हुननि बाहया औरतुनि जो मिसाल ॾिसो। चऊं असां सॼो ॾींहुं इंतज़ार कंदियूं आहियूं सभु काफ़िले वारा पंहिंजे जानवरनि खे भले पाणी पीआरे हलिया वञनि, असांखे इन्हनि मर्दनि जे विच में वञणु पसंदि आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम पाणी पीआरियो, पोइ हिकिड़े छांव में वेही रहिया। क़ाल रब्बि इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन खैरिन फ़क़ीर, ए अल्लाह मां मुसाफिर आहियां, अॼु तुंहिंजे खैर जो मां मुहताज आहियां। फ़क़ीर पैगंबर आहे लेकिन फ़क़ीर। अंतुमुल फ़ुक़रा इलल्लाह, सब अल्लाह जा फ़क़ीर आहे, कोई बादशाह न आहे, बादशाह सिर्फ अल्लाह जी ज़ात आहे। हाणे उहा औरत पंहिंजे घर वई, घर वञी करे पंहिंजे अबे सां ज़िक्र कई त ही भलो माण्हू हुयो जंहिं असांजे जानवरनि खे पाणी पीआरियो, जल्दी असांखे फारिग कयईं। रब्बुल आलमीन उन औरत जे अचण जे अंदाज़ खे कुरान मजीद में ज़िक्र कयो। फरमायो फजाअतु इहदाहुमा तमशी अला इस्तिहया, उन्हनि मजा हिकु औरत मोटी आई, लेकिन उन जे अचण उन जे हलण जो तरीक़े जे अंदर मुकम्मल तौर ते हया मौजूद हुई। ये बाहया औरतूं हुयूं जिन मिसालूं कायम कयूं ऐं मिसालूं कायम करे कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जी मिसालुनि खे असांजे लाइ खोले खोले बयान फरमायो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन जर्र सौबहु खुयला ला यंजुरुल्लाह इलैहि, जेको शख्स तकब्बुर कंदे पंहिंजी शलवार भेड़ीअ खां हेठि रखे तो अल्लाह रब्बुल आलमीन इन शख्स खे नज़र रहमत सां न ॾिसंदो। सैयदा उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा पुछो फकैफ यसनउ निसाउ बिबुयूलिहिन, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ औरतूं पंहिंजे चादरनि जो मामलो कीअं कनि? छो त औरतूं पंहिंजे कपिड़े खे भेड़ियुनि खां मथे रखनि या हेठि रखनि, औरतुनि जो मामलो कीअं आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो यरखीन शिब्रन, ए मुसलमानो, ए मोमिनो, उन मुसलमान मोमिना औरत जी मिसाल ॿुधो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरतुनि जे लाइ इहो हुकुम आहे त हू पंहिंजे कपिड़े खे भेड़ियुनि खां हिकु गिराट हेठि रखनि, भेड़ियुनि खां मथे न। हीउ जेको फैशन थी चुको आहे, मुसलमाननि जा पाचा भेड़ियुनि खां हेठि सॼे रोड जी सफ़ाई कंदा वेंदा, ऐं औरतुनि जा पाचा वरी भेड़ियुनि खां मथे, उबतो कमु थी वियो। जेको मुसलमान भेड़ीअ खां मथे पंहिंजी सलवार खे रखे ही मौलवी आहे, ही मॉडर्न ज़हन जो न आहे, ही पुराणे ख़्यालात जो आहे। इन जेके भी कंहिं मुसलमान खे अहिड़े क़िस्म जा ताना मिलनि था, अल्लाह जी ज़ात वटि इहो शख़्स बाइस अजर आहे। भले ही दुनिया जा दुनिया में ताना ॿुधी वठे, पर अल्लाह जी बारगाह में क़यामत वारे ॾींहुं ये सभु नेकियूं हिन जे मीज़ान हसनात में शामिल हूंदियूं। फरमायो पंहिंजी औरतूं गिराट हिकिड़ी पंहिंजे भेड़ियुनि खां कपिड़े खे हेठि लटकाए
सईदा उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमायो इदन तनकशिफ अक़दाम उम्मा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकरे भेदन का एक गिराट कपड़ो हेठ रखंदियूं तने भी खदशो आहे त हुनन जे जिस्म जो कोई हिस्सो ज़ाहिर थी सके तो, कदम ज़ाहिर थी सके तो। फरमायो यरखीन शिबरन वला यज़िदन अलैहा, औरतुन के घुर्जे त पांजो कपड़ो भेदन का हेठ हिकड़े हथ जेतरो, हिकड़े हथ जेतरो, हिकड़े फुट जेतरो। ये औरतों की हया हुई जेके औरतों कंहिं भी किस्म ते कंहिं भी गाल ते पर्दे के हवाले से हयादारी के हवाले से कंप्रोमाइज करने के लिए तैयार न हुई। असांजी औरतूं मुसलमान मुआशरो है, फेसबुक हुजे, टिकटॉक की वडी बेहयाई असांजे मुआशरे में मौजूद हुई है। असां सिंधी बागैरत कौम होयासे, बागैरत कौम होयासे। अफसोस सां चवणो तो पवे असांजे मुआशरे में सिंधियुनि जूं न्याणियूं टिकटॉक ते नचन थियूं, गाननि ते वीडियोस ठाहिनि थियूं। असां चऊं था त असांजी धीउ तरक़ी थी करे। इस्लाम खां पहिरियों जो मुतालो कयो दौरे जाहिलियत जो, दौरे जाहिलियत के अंदर कानत निसाओ यतुफन बिल बैत उरयानन, इस्लाम खां पहिरियों औरतूं बैतुल्लाह जो तवाफ बगैर लिबास से कंदियूं। या चावी दौरे जाहिलियत हुई, चावी दौरे जाहिलियत हुई। इस्लाम अची करे मुसलमान जी औरतों के हयादारी सेखारी, पर्दादारी सेखारी। तो मुसलमान जी औरत बा पर्दा हुजे, बा हया हुजे। अफसोस सां चवणो तो पवे ये मॉडर्न जे नाले ते ही जेको आहे तरक्की जे नाले ते असांजी औरत अज उन तरफ ही वधी रही है। जेतरा नंढा कपड़ा औरत के पातल हुंदा, रओ मथे ता लही लथल हुंदसि, उन औरत के सब खां वधीक मॉडर्निज़म समझो वेंदो। या मुआशरे जी हकीकत आहे। जै औरत के जेतरा घट कपड़ा पातल हुंदा चवंदा से ये तरक्की याफ्ता औरत है। सही बुखारी के अंदर बाब मिन अमरिल जाहिलियत उम्मुल मोमिनीन सईदा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाइन थियूं अन्न इमरातन मिन बनी लुहय्य कानत तअतीनी फतहद्दस इंदी व कानत तक़ूल व यौमुल विशाह मिन तआजीब रब्बिना अला इन्नहु मिन बल्दतिल कुफ्र अनजानी। फरमा हिकड़ी लुहई कबीले जी हिकड़ी औरत है, हई कबीले जी हिकड़ी औरत जेका मूं वटि हमेशा अची करे वेंदी हुई, मस्जिद में रहंदी, उनजो खेमो लॻल हो ऐं मूं वटि अची करे मजलिस में जॾहिं बि वेंदी त चवंदी व यौमुल विशाह मिन तआजीब रब्बिना अला इन्नहु मिन बल्दतिल कुफ्र अनजानी। वो हार वारो ॾींहुं केतिरो अजीब हुयो जंहिं ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे कुफ्र खां निजात ॾिनी, जैनी अल्लाह रब्बुल आलमीन मुखे कुफ्र का निजात दी। सैयदा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा हिकड़ी पुछी वरतो वमा यौमुल विशाह, ए मुंहिंजी प्यारी दोस्त, ए मुंहिंजी सहेली, मुखे इहो ॿुधाए त वो हार वारो ॾींहुं कहिड़ो हुयो। चई मां हिकिड़े बादशाह जी गुलाम हुयमि, उनजी धीउ खे वेंझारणो, उनजी ख़िदमत करणु, उनजा कपिड़ा तब्दील करणु मुंहिंजो कमु हुयो। हिकड़ी उनके कपड़ा तब्दील कराए पई त हिकड़ो मथों बाज़ आयो जेको उनके मोतिन जो हार पातल हो वो सट ॾेई करे खणी हलियो। उन इल्ज़ाम फतहमूनी, मूं ते मुंहिंजा इल्ज़ाम आयो ऐं इल्ज़ाम जे अंदर मूं वटि हार न हुयो ऐं एसी ताईं चयूं त उहो हार असांजे हवाले कर, मगर न असां तोखे बेलिबास करे बि उहो तोखां हार ज़रूर वसूल कंदासीं। वो औरत हुई, चाहे मर्द हुजे चाहे मुसलमान औरत हुजे, चाहे अमीर हुजे चाहे गरीब हुजे, चाहे कारे रंग जो हुजे चाहे गोरे रंग जो हुजे, हर शख्स के पंहिंजी हया महबूब हूंदी आहे, हया महबूब हूंदी आहे, पर्दा नशीनी महबूब हूंदी आहे। वो औरत चवे थी काई ख़बर न हुई त रब जी ज़ात कहिड़ी आहे, बस आसमान ॾांहुं निगाह कयमि, ए रब मुंहिंजी हयादारी जी लॼ अॼु तूं रख। अल्लाह मां उम्मीद आहे। फरमायो वो जीअं मथे निगाह पई ॾिठमि त उहो ई बाज़ उन हार खे खणी बीठो आहे, हार खे हेठि ताईं अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी हया जी इज़त रखी, लाज रखी ऐं इन काफ़िलनि सां अची करे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे इस्लाम क़बूल कयो। ये मुसलमाननि जो औरतूं हुयूं, वो मुर्गी वारी औरत, मिर्गी वारी औरत। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अची करे छा चई, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे मिर्गीअ जो दौरो पवे थो, मां तकशफ ऐं मां बेलिबास थी वञा थी, मुंहिंजो कपिड़ो हेॾे होॾे थो थी वञे, मूंखे ख़बर नथी पवे।
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन शि'ति सबरते फलकिल जन्नत व इन शि'ति दऊतुल्लाह युआफियक। जेकरे तो इन बीमारी के मथा सब्र करे अल्लाह रब्बुल आलमीन तो के इन बीमारी के बदले जन्नत अता करे। जेकरे तू चाहे तो मां अल्लाह का दुआ करा अल्लाह रब्बुल आलमीन तो के इन बीमारी का निजात अता करे। दुआ केंदी आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मां सब्र क्या। लेकिन अल्लाह का हिकड़ी दुआ करो तो मुझे हयादारी रहे। जने मां मृगी वाली हालत में भले हो जाऊं, भले मुझे होश ना होते, भले मुझे खबर ना होते तो मां रस्ते से किरला या घर में किरला, लेकिन अल्लाह का दुआ करो अल्लाह तकशफ अल्लाह रब्बुल आलमीन मुझे हयादारी के बरकरार रखे। अल्लाह रब्बुल आलमीन मुझे हया के करे भी पामाल न करे। यह हया है जेका इस्लाम असा के सिखारी, चाहे मर्द हो चाहे औरत हो। हया जी हिकड़ी किस्म है अल्लाह का हया। असा जेकरे के मजलिस में बैठा आहियूं असा का वधीक कोई नेक कोने दीन जो गालियों, इस्लाम जो गालियों, नमाज जो गालियों, कुरान जो गालियों, दीन के फैलाने जो गालियों। पर अफसोस सां चवणो थो पवे जॾहिं असां तन्हाई में वेंदा आहियूं त असांजो जो लिबास नथो रहे, अल्लाह का हया नथा कयूं। हालांकि असां खलवत में हुजूं चाहे जलवत में हुजूं, अल्लाह जी ज़ात हर वक्त असांखे ॾिसे पई। इन अल्लाह कान अलैकुम रक़ीबा, अल्लाह जी ज़ात तव्हां जे मथां निगहबान आहे। अल्लाह का हया कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो साहबी सिलसिला हदीस सहीह में इमाम अलबानी रहमहुल्लाह इन हदीस के जिक्र फरमायो। सैयदना सईद बिन यजीद रज़ियल्लाहु तआला फरमा अन्न रजुलन क़ाल लिन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औसनी। एकड़े मानू अची करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे काई नसीहत कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऊसीका अन तस्तहयी मिन अल्लाह कमा तस्तहयी मिन सालिहि कौमिक। ए मुझा सहाबी, ए मुझा साथी, मां तव्हां के इहा नसीहत तो कया अल्लाह का ये हया कंदा कयो जीअं पंहिंजी कौम जे वॾे खां हया कंदा आहियो। कौम जो वॾो वेठो हुजे, सरदार साहब वेठो हुजे, वॾेरो वेठो हुजे, घर जो सरबराह वेठो हुजे, असां उन जे साम्हूं मुकम्मल तौर ते सही अंदाज में वेही रहंदासीं, कंहिं क़िस्म जी खचर न कंदासीं। पर अल्लाह जी ज़ात इन अल्लाह कान अलैकुम रक़ीबा, अल्लाह जी ज़ात हर वक्त तव्हां जे मथां निगहबान आहे। अॼुकल्ह त वरी मॉडर्न दौर थी वियो न, सीसीटीवी कैमरा अची वई आहे न, सीसीटीवी कैमरा उन जे साम्हूं काई ग़लति हरकत न कंदासीं। पर अल्लाह जी ज़ात हर वक्त तव्हां खे ॾिसे थी। जीअं खलवत में, जीअं जलवत जे अंदर तव्हां हर वक्त दीन जी ॻाल्हि कयो था, ईअं पंहिंजी खलवत खे बि पाक कयो, उन वक्त भी अल्लाह जे दीन जी ॻाल्हि कयो। अल्लाह खे पंहिंजी मासियतुनि खां पंहिंजो पाण खे बचायो ऐं इन सिफ़त हया खे रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अपनाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।